बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 5 की आसान सिंधी में सबक पंजवीं यानी 25वां सबक ईद उल फितर के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। मुसलमान हर साल ब ईदूं मल्हाईंदा आहिनि। उन्हनि मां पहिरीं ईद रमज़ान शरीफ़ गुज़रण खां पोइ पहिरीं शव्वाल ते मल्हाई वेंदी आहे। उन ईद जो नालो आहे ईद उल फितर। हिन ईद जो इहो नालो इन करे पियो जो इन ईद ते मुसलमान फितरो ॾींदा आहिनि। रमज़ान शरीफ़ भलारो ऐं बरकत वारो महीनो आहे। हिन महीने में असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो हो। हिन महीने में रोज़ा रखबा आहिनि ऐं क़ुरान शरीफ़ जी तमामु घणी तिलावत कई वेंदी आहे। ईद वारे ॾींहुं नंढा तोड़े वॾा वेंझी साफ़ कपड़ा पाईंदा आहिनि। इन ॾींहुं मुसलमान पहिरियां फितरो कढंदा आहिनि, पोइ ईदगाह ॾांहुं ईद नमाज़ पढ़णु वेंदा आहिनि। फितरो रोज़नि जी ख़ुशी में अल्लाह ताला जे नाले ग़रीबनि खे ॾिनो वेंदो आहे। फितरो पैसनि ख़्वाह अनाज जी सूरत में पिणु ॾिनो वेंदो आहे। जितना पढ़ा गया अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। मुसलमान हर साल ब ईदूं मल्हाईंदा आहिनि, यानी मुसलमान हर साल 2 ईदें मनाते हैं। उन्हनि मां पहिरीं ईद रमज़ान शरीफ़ गुज़रण खां पोइ पहिरीं शव्वाल ते मल्हाई वेंदी आहे, यानी उनमें से पहली ईद रमज़ान शरीफ़ गुज़रने के बाद पहली शव्वाल को मनाई जाती है। उन ईद जो नालो आहे ईद उल फितर, यानी उस ईद का नाम है ईद उल फितर। हिन ईद जो इहो नालो इन करे पियो जो इन ईद ते मुसलमान फितरो ॾींदा आहिनि, यानी इस ईद का नाम इस वजह से ईद उल फितर पड़ा कि मुसलमान इस ईद को फितरा देते हैं। रमज़ान शरीफ़ भलारो ऐं बरकत वारो महीनो आहे, यानी रमज़ान शरीफ़ भलाई और बरकत वाला महीना है। हिन महीने में असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो हो, यानी इस महीने में हमारे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर कुरान शरीफ नाजिल हुआ था। हिन महीने में रोज़ा रखबा आहिनि, यानी इस महीने में रोज़े रखे जाते हैं ऐं कुरान शरीफ जी तमाम घणी तिलावत कई वेंदी आहे और कुरान शरीफ की बहुत ज़्यादा तिलावत की जाती है। ईद वारे ॾींहुं नंढा तोड़े वॾा वेंझी साफ़ कपड़ा पाईंदा आहिनि, यानी ईद वाले दिन छोटों के अलावा बड़े नहाकर साफ़ कपड़े पहनते हैं। इन ॾींहुं मुसलमान पहिरियां फितरो कढंदा आहिनि, पोइ ईदगाह ॾांहुं ईद नमाज़ पढ़णु वेंदा आहिनि, यानी इस दिन मुसलमान पहले फितरा निकालते हैं, फिर ईदगाह की तरफ ईद नमाज़ पढ़ने के लिए जाते हैं। फितरो रोज़नि जी ख़ुशी में अल्लाह ताला जे नाले ग़रीबनि खे ॾिनो वेंदो आहे, यानी फितरा रोज़ों की खुशी में अल्लाह ताला के नाम पे गरीबों को दिया जाता है। फितरो पैसन ख्वाह अनाज की सूरत में पिण ॾिनो वेंदो आहे, यानी फितरा पैसों के अलावा अनाज की सूरत में भी दिया जा सकता है। ईद नमाज़ पढ़ण लाइ ईदगाह में परे परे खां माण्हू ईंदा आहिनि। ईद नमाज़ पढ़ण खां पोइ ख़ुशी विचां हिक ॿिए खे भाकुर पाई मिलंदा आहिनि ऐं हिक ॿिए खे ईद मुबारक पिणु ॾींदा आहिनि। हिन ॾींहं ते ॿारनि जी ख़ुशी ॾिसण वटां हूंदी आहे। हू नवां कपिड़ा पाए ख़ुशी में कोन मापंदा आहिनि ऐं हेॾां होॾां टिपंदे कुॾंदे नज़र ईंदा आहिनि। जितना पढ़ा गया अब इसका भी उर्दू तर्जमा कर लेते हैं। ईद नमाज़ पढ़ण लाइ ईदगाह में परे परे खां माण्हू ईंदा आहिनि, यानी ईद नमाज़ पढ़ने के लिए ईदगाह में दूर दूर से लोग आते हैं। ईद नमाज़ पढ़ण खां पोइ ख़ुशी विचां हिक ॿिए खे भाकुर पाए मिलंदा आहिनि ऐं हिक ॿिए खे ईद मुबारक पिणु ॾींदा आहिनि, यानी ईद नमाज़ पढ़ने के बाद खुशी से एक दूसरे को गले लगाकर एक दूसरे से गले मिलते हैं और एक दूसरे को ईद मुबारक कहते हैं। हिन ॾींहं ते ॿारनि जी ख़ुशी ॾिसण वटां हूंदी आहे, यानी इस दिन बच्चों की खुशी देखने के लायक होती है। वो नवा कपड़ा पाए खुशी में कोन मापदा आहिनि, यानी वो नए कपड़े पहनकर खुशी में हिसाब नहीं लगाते ऐं हेॾां होॾां टिपंदे
कुॾंदे नज़र ईंदा आहिनि और इधर उधर घूमते फिरते नज़र आते हैं। मुझे उम्मीद है कि ये सबक भी तमाम स्टूडेंट्स को आसानी से समझ आ गया होगा। अब इंशाअल्लाह बहुत जल्द इस पूरी बुक की वर्किंग का आगाज़ किया जाएगा। आप इंतज़ार कीजिएगा, इंशाअल्लाह बहुत जल्द इस बुक की वर्किंग शुरू हो जाएगी। अब इंशाअल्लाह आपसे इस बुक की वर्किंग में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।